अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यिदना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों,
क़ुरान शरीफ़ जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमे ते मूं अव्हां जे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि उहा भलारी आयत मूं अव्हां जे आॾो तिलावत कई आहे। कुझु अॻे जुमे ते मूं अव्हां खे अर्ज़ु कयो हुयो ऐं कुझु अॼु अव्हां जे आॾो अर्ज़ु करिणो आहे। दुआ फ़रमायो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शान पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, जंहिंजी माना इहा आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो मोकिलियल आहे, अल्लाह जो रसूल आहे। अॻिते अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन माहू, ऐं ॿिया उहे जेके नबी करीम सां गॾु हन, अशिद्दाउ अलल कुफ़ार, उहे काफ़रनि जे मथां ॾाढा सख़्त हन, रुहमाउ बैनहुम, पंहिंजा पाण में खीर खंड रहनि। उन्हनि जी सिफ़त ऐं सना रब करीम जे ज़ात बाबरकात बयान फरमाई। तराहुम, अवां हुन खे ॾिसंदव, रुकअन सुजदन, रुकू कंदड़ ऐं सजदे कंदड़ तव्हांखे नज़र ईंदा। यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिदवाना, उहे जेके नबी पाक जा साथी हन, नबी पाक सां गॾु रहण वारा हन, उहे जेका इबादत रुकू या सजदे जी कनि था, उन्हनि जो मक़सदु इहो आहे यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिदवाना, अल्लाह पाक जल जलालहू अमन वालो जो फज़ल ऐं अल्लाह जो रज़ामंदो ॻोल्हींदा हन। याने ज़ाहिरी इबादत मां हुननि जो को बि मक़सदु ॿियो कोन्हे, इबादत करण मां मक़सदु इहो हूंदो आहे त अल्लाह राज़ी हुजे। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मां अॻे जुमे ते तव्हांजे आॾो अर्ज़ु कयो हो त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मां जो कुझु तव्हांजे आॾो अर्ज़ु कयो हो उहो सिर्फ़ु लफ़्ज़ मुहम्मद जे मथां ॻाल्हायो हो। उन खां बाद में रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। नाले पाक महबूब जे इस्म शरीफ़ संदुन ज़ात बाबरकात जी एतिरी त वाखाण ऐं वसफ़ा जो सारी ज़िंदगी माण्हू बयानु कंदो रहे त सरकार जी वसफ़ बयानु करे कोन सघंदो। रसूलुल्लाह इहा अल्लाह संदसि वाखाण कई आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात सिफ़त सना बयानु फरमाई आहे। रब फरमाए थो त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजो नालो ई आहे साराहियल, जंहिंजो माना ई आहे जंहिंजी बार बार सिफ़त सना पई बयानु कजे, अल्लाह ताला फरमाए थो रसूलुल्लाह, इहो मां अल्लाह जो मोकिलियल थो। दोस्तो मुसलमान भाइरो, रिसालत इहो अल्लाह जे तरफ़ खां हिकिड़ो मनसब आहे, हिकिड़ो उहदो आहे। उहदो जेको अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे ख़ासि रसूलनि खे अता फरमाईंदो आहे। ऐं अवां ॿुधो आहे त 1 लख ऐं 24,000 अल्लाह जा नबी थी गुज़रिया आहिनि, पर उन्हनि 1,24,000 नबियनि मां रसूल सिर्फ़ 313 हा। ज़रा तवजो कजो, सम्झजो।
नबी 1,24,000 लख ऐं 24,000 मझां वरी रसूल सिर्फ़ 313। नबी त सभु थिया, 1.25 लख नबी हुया, पर उन 1.25 लख नबियनि मझां वरी रिसालत जो मक़ाम, रिसालत जो दर्जो, रिसालत वारो मर्तबो अल्लाह तबारक व तआला 313 ॼणनि खे अता फरमायो। उन 313 मझां वरी ख़ुदा तबारक व तआला मुंतखब करे उलुल अज़म रसूल बनाया। क़ुरान शरीफ़ जे 3 पारे में 3 पारो जथां शुरू थो थिए उते अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे ख़ुदा जे क़ुरान जो मतिलबु ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाहु व रफ़अ बअदहुम दरजात। खुदा जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, तिलकर रुसुल, इहे अल्लाह जा रसूल, फद्दलना बादहुम अला बाद, हिकिड़नि रसूलनि खे मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात ॿियनि रसूलनि जे मथां फज़ीलत ॾिनी आहे। कीअं फज़ीलत आहे? मिनहुम मन कल्लमल्लाह, हिकिड़ा हुए अल्लाह पाक जा रसूल आहिनि, रब ताला फरमाईंदो आहे जन सां मां ॻाल्हाईंदो आहियां, वरफ़अ बादहुम दरजात, ऐं हिकिड़ा वरी उहे अल्लाह पाक जा रसूल आहिनि, मां रब करीम जे ज़ात बाबरकात उन्हनि जा दर्जा हिकिड़नि खां वरी ॿियनि खां तमामु मथां ई बुलंद करे छॾिया आहिनि। रसूल रिसालत जो साहिब उहो हूंदो आहे जंहिंखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात किताब ॾींदो आहे, शरीयत ॾींदो आहे, कानून ॾींदो आहे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात उनखे सम्झाए पंहिंजे तरफ़ खां हुकूमत ऐं उन खां बाद पंहिंजे तरफ़ खां शरीयत ऐं पंहिंजे तरफ़ खां किताब ऐं पंहिंजे तरफ़ खां कानून अता फरमाईंदो आहे। पोइ अल्लाह जो नबी उन दुनिया जे तख़्ते ते अल्लाह जे कानून खे अची जारी कंदो आहे, अल्लाह जे कानून खे नाफ़िज़ कंदो आहे, अल्लाह जे कानून ते पाण बि हलंदो आहे, ॿियनि खे बि हलाईंदो आहे ऐं उन कानून जे तहत दुनिया वारनि खे ज़िंदगी ते मजबूर कंदो आहे। पोइ अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मिनहुम मन कल्लमल्लाह, उन अल्लाह जे रसूलनि मझां अहिड़ा बि अल्लाह पाक जा रसूल गुज़रिया आहिनि। रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मां रब्बुल आलमीन सां रूबरू कलाम कंदो आहियां, ॻाल्हाईंदो आहियां। यानी ईअं सम्झो त रब पाक जी ज़ात बाबरकात जीअं ॿियनि ॾे नबियनि ॾे वही मोकिलींदो हो, जिब्रील ईंदो हो, मलाइक ईंदा हुआ, मलाइक अल्लाह वटां पैगाम खणी ईंदो हो ऐं मलाइकनि जे तरफ़ां वरी उहो पैगाम नबीअ खे पहुचंदो हो। अल्लाह ताला फरमाए थो, ॿियनि रसूलनि सां ईअं कोन्हे को हिकिड़ा अहिड़ा बि अल्लाह पाक जा रसूल आहिनि जो विच ते मलाइक कोन हूंदो आहे, जिब्रील कोन हूंदो आहे, वही कोन ईंदी आहे, मलाइक सगोरे जो वास्तो कोन हूंदो आहे। मां अल्लाह ॻाल्हाईंदो आहियां ऐं मुंहिंजो रसूल ॿुधंदो आहे। वो अल्लाह जो कलाम कहिड़ो आहे, उन जी कैफ़ियत कहिड़ी आहे, उन जो सुर नमूनो कहिड़ो आहे। मुंहिंजा दा मां ॻाल्हायां थो, तव्हां ॿुधो था, इहो तव्हां मिसाल ॾेई सघंदा हो त मौली साहिबु फलाणे वांगुरु ॻाल्हाईंदो आहे, मौली साहिब जो ॻाल्हायो फलाणे जहिड़ो आहे, फलाणे वांगुरु आहे। इहा तशबीह तमसील थी सघे थी, लेकिन अल्लाह जे कलाम खे हज़रत मूसा ॿुधो, रब करीम जे ज़ात बाबरकात जो कलाम कहिड़ो आहे, उहो कहिड़ो कलाम आहे, उहो हिकिड़ी अल्लाह खे ख़बर बि नबीअ खे ख़बर, कंहिंसां ख़ुदा जो कलाम मुशाबिह आहे ई कोन। मां जे कुझु बि ॻाल्हायां थो उहो इन्हनि 3 अखरनि मां ठहियलु आहे, अल्फ बा ता सा जीम हा खा,
इन्हनि अखरनि खे गॾे सॾे जुमला बनाए उन खां पोइ आवाज़ आहे, कंहिंजो आवाज़ थुल्हो आहे, कंहिंजो आवाज़ सन्हो आहे, कंहिंजो आवाज़ मिठड़ो आहे, कंहिंजो आवाज़ बुलंद आहे, कंहिंजो आवाज़ हल्को आहे, कंहिंजो आवाज़ नंढो आहे। आवाज़ खां मिसाल ॾेई सघिबो आहे, पर अलाह पाक जी ज़ात बाबरकात इन्हनि सभिनी शयुनि खां पाक आहे। ख़ुदा जे आवाज़ खे मिसाल कंहिंसां ॾेई कोन नथो सघिजे। क़ुर पाक में अलाह ताला फरमाईंदो आहे लईस मिस्लिही शैउन वहुव समीउल बसीर। मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो कंहिंसां बि मिसाल कोन्हे को, कंहिंखे मुंहिंजे मिसाल चई कोन सघिबो आहे। अलाह जी ज़ात बाबरकात पाण ॿुधंदड़ बि आहे, ॾिसंदड़ बि आहे, लेकिन संदसि कलाम पाक खे कंहिंसां मुशाबिहत नथी ॾेई सघिजे, मिसाल नथो ॾेई सघिजे। जे ख़ुदा जी ज़ात पाण बेमिसाल आहे त कलाम अलाह जी सिफ़त आहे, अलाह पाक जी ज़ात बि बेमिसाल आहे, त मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जो कलाम बि बेमिसाल आहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात ॿिए हंधि फरमायो आहे मा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराए हिजाबिन औ युरसिल रसूला। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं बि कंहिं इंसान सां ॻाल्हाईंदो आहियां त रब पाक फरमाईंदो आहे, हिन जा टे तरीक़ा आहिनि। मा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराए हिजाबिन औ युरसिल रसूला। टे तरीक़ा आहिनि, उन टिनि तरीक़नि सां मां पंहिंजे नबियनि सां ॻाल्हाईंदो आहियां या कंहिं इंसान सां ॻाल्हाईंदो आहियां। टे तरीक़ा आहिनि मां अलाह जा। दुरूद पढ़ त मां तोखे टई तरीक़ा ॿुधाए छॾियां। वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे आका ते सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना व मलजाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अलाह सी फरमाए थो त मां इंसान सां टिनि तरीक़नि सां ॻाल्हाईंदो आहियां। इल्ला वहयन, पहिरों तरीक़ो आहे जो मां वही मोकिलींदो आहियां। वही छा आहे? अल्लाह जे तरफ़ खां जिब्रील पैगाम खणी ईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे पैगाम खे वही चइबो आहे। वही जे चइबो आहे दा वही जिब्रील आयो। आम तरह सां असांजा ॿाहिराड़े जा माण्हू चाड़ा चवंदा आहिनि अदा वही जिब्रील आयो। जिब्रील त मलाइक जो नालो आहे। वही उनखे चइबो आहे जेका अलाह पाक जे ज़ात बाबरकात वटां पैगाम खणी अची पुॼाईंदो आहे। उहो मलाइक अलाह जे तरफ़ खां चवंदो आहे त प्यारा नबी मूंखे रब मोकिलियो आहे, हीअ ॻाल्हि ॾेई मां तोखे या ॿुधायां थो। अलाह पाक वटां ॿुधी उहो मलाइक ईंदो आहे ऐं मलाइक सॻोरो अची नबी पाक खे ॿुधाईंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात खां पुछियो वियो आहे या रसूल अल्लाह अव्हां जे वही पाक जी कैफ़ियत कीअं हूंदी? सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मां मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मथां वही अचण जा कई तरीक़ा हा। कसलसलतिल जरसे हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त हिकिड़ो इहो बि तरीक़ो हूंदो हो वहीअ जो त जहिड़े नमूने सां अव्हां जे आवाज़ में कंहिं घिंड जो आवाज़ अचे, चड़ीअ जो आवाज़ अचे, चड़ो सम्झो था। अवां ॾिठो हूंदो ॿाराड़ी में वीचारा माण्हू माल खे, ढगनि खे, ॻउनि मेहनि खे, ॿकरियुनि खे, रिढुनि खे, उठनि खे चड़ी ॿधंदा हल। इहो इन्हीअ जे करे ॿधंदा हल त उहो चड़ीअ जे आवाज़ ते भाॻे खे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजो माल कहिड़े पासे में। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अव्हां जानवरनि जे गिचीअ में चड़ी ॿधंदा हो, पोइ चड़ी जेका आहे सा हमेशह पई वॼंदी आहे। जानवर पियो हलंदो, ओगारींदो, खाईंदो त पोइ टन 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 इहो आवाज़ हलंदो पियो, मुसलसल सिलसिलेवार इहो आवाज़ तव्हांजो हलंदो पियो। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ज़ाहिर में
उहो मूं वटि जेको हिकिड़ो क़िस्म वहीअ जो आहे, हिकिड़ो क़िस्म उहो ईअं आहे जीअं चड़ी वॼंदी आहे। ज़ाहिर में त उहो चड़ीअ जो आवाज़ हूंदो आहे, पर सरकार फरमाइण था उनखे मां मुहम्मद सम्झंदो आहियां त अलाह जो छा फरमान। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था वयफ़्से मुआनी, उहो आवाज़ मूं वटां कटिजी वेंदो आहे, हलंदे हलंदे आवाज़ थी करे बंदि थी वेंदो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटां इहो बि आवाज़ जो तरीक़ो आहे। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उहो ॾाढो मूंखे ॾुखियो लॻंदो आहे, मुंहिंजे मथां वज़न थी पवंदो आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका मुंहिंजे नबी पाक जी पाक घरवारी आहे, मोमिननि जी माउ आहे, हबीब जी ज़ात बाबरकात सां गॾु गुज़ारण वारी आहे, उहा बीबी साहिबा फरमाए थी त मुंहिंजे हबीब जे मथां जॾहिं वही ईंदो हो, सख़्त सर्दीअ जी मौसम हूंदी हुई, दिसंबर जो महीनो हूंदो हो, तमाम माण्हू पिया ॾकंदा हुआ, चऊं त सवड़ वेढ़ियूं, कंबल वेढ़ियूं, रसो वेढ़ियूं, दर पंहिंजे पाण खे रिली वेढ़ियूं, पंहिंजे पाण खे अंदरि कमरे में बंदि कयूं। बीबी साहिबा फरमाए पर जॾहिं हबीब पाक जे मथां वही जिब्रील अलाह जो पैगाम खणी ईंदो हो, हबीब जे मथां अलाह वटां वहीअ जो नुज़ूल थींदो हो, त सख़्त सर्दीअ जे टाइम ते मुंहिंजे नबी पाक जे पेशानी मुबारक मां पघर जा कतरा वहंदा हुआ। सर्दीअ में तमामु सर्दी तेज़ हुजे, उन तेज़ सर्दीअ जी हालत में भली छो न सियारो हुजे, माण्हू सवड़ियूं वेढ़नि, माण्हू पंहिंजे पाण खे कमरनि में बंदि कनि, बाहि ॿारे पाण खे सेकनि, तौजनि। मुंहिंजो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी हालत में, पघर जी हालत में, यानी वहीअ जे हालत में, पघर में पाण सॼा शल थी वेंदा हुआ, जिस्म मुबारक मां पघर जा कतरा हेठि वहंदा हुआ। पर बीबी साहिबा फरमाए थी जेकॾहिं नबी पाक अलैहिस्सलाम कॾहिं कॾहिं सुता पिया हूंदा हुआ ऐं पाण सुम्हंदा वरी कीअं हुआ जो मुंहिंजो महबूब पाक अलैहिस्सलाम पंहिंजो पाक सिर मुबारक, मथो मुबारक मुंहिंजे गोॾे ते रखंदा हुआ, सथर ते रखंदा हुआ, रान ते रखंदा हुआ, मुंहिंजे झोली में सुता पिया हूंदा हुआ, हबीब जो सिर मुंहिंजे झोली में हूंदो हो ऐं जिस्म मुबारक बिस्तरे ते हूंदो हो। ज़ाल ऐं मुड़ुस पाण में रियाज़ नाज़ जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। हबीब जी घरवारी फरमाए थी त ओचितो जेकॾहिं वही ईंदो हो, महबूब जे मथां जिब्रील अची वेंदो हो, अलाह जो पैगाम खणी ईंदो हो, त बीबी साहिबा फरमाए थी मां ईअं महसूस कंदी हुअसि ॼण मुंहिंजे गोॾे जे मथां उहद जबल किरी पियो। उहद जबल जहिड़ो बार। बीबी साहिबा फरमाए थी बर्दाश्त न करे सघंदी हुयसि, आहिस्ते आहिस्ते करे हबीब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जे मथे मुबारक खां पंहिंजो गोॾो कढी छॾी। एॾो वज़न महसूस थींदो हो जो कंहिंजे मथां जीअं जबल किरी पवे। मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकाह जी घरवारी थी चवे नबी पाक ते वही नाज़िल थिए, हबीब जो जिस्म मुंहिंजे जिस्म सां लॻल हुजे त मूंखे उन खे जबल खां वधीक बार महसूस थींदो हो। अवां अंदाज़ो लॻायो त महबूब जे मथां केतिरो बार हूंदो ऐं उनखे बर्दाश्त करण वारो बि मुंहिंजो प्यारो नबी। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त कॾहिं वरी ईअं बि थींदो हो जो नबी पाक जी ज़ात बाबरकात उठ ते सवार हूंदा हुआ, रस्ते सां हलंदा हुआ, वाट वेंदे महबूब जे मथां वही नाज़िल थियो। हलंदे हलंदे वहीअ जो नुज़ूल थियो त नबी पाक अलैहिस्सलाम जी उहा सुवारी, उठ जहिड़ी सुवारी, उहा रड़ करे वेही रहंदी हुई, हली न सघंदी। यानी ईअं ओचितो अल्लाह जे कलाम जो, अल्लाह जे वहीअ जो, अल्लाह जे पैगाम जो सरकार जे जिस्म ते वज़न थिए, उहो वज़न वरी उठ ते थिए। बीबी साहिबा फरमाए थी त उठ बर्दाश्त करे कोन सघंदो, रड़ करे वेही रहंदो हो। हबीब जी ज़ात बाबरकात उथ तां लही ज़मीन ते वेहंदा हुआ। पोइ जेतिरो टाइम वही अचे अल्लाह जो पैगाम पुॼाए हले, पाण उन खां बाद इफ़ाक़े में ईंदा त सॼे जिस्म पाक मां पाणीअ वांगुरु पघर पियो वहंदो। इन सूरत नबी पाक जी पाक घरवारी ॿुधाए थी
नबी करीम पाण ॿुधाइनि था त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो मां मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे ॾिसण वारो महसूसु कंदो आहे। ज़ाहिरी माण्हू चवंदो आहे त महबूब करीम जी ज़ात खे निंड अची वई आहे, माना मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात वेठे वेठे आरामी थींदा हुआ। ॾिसण वारो चवंदो त महबूब पाक हाणे निंड पिया हन, पर निंड कान हूंदी हुई, अखियूं पूरला हूंदियूं हुयूं। अलाह वटां वही पियो ईंदो हो, महबूब वहीअ खे वसूल पियो कंदो हो, अलाह जे पैगाम खे महबूब पंहिंजे दिलि में सांडींदो वेंदो हो। पर जेके रोज़ कचहरी में वेहण वारा, उथण वारा, ॾिसण वारा, सम्झण वारा हूंदा हुआ, उनखे ख़बर पइजी वेंदी त महबूब खे निंड न आहे, महबूब जे मथां अलाह जो वही नाज़िल थी रहियो। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां हबीब ते पढ़ंदा। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे महबूब पाक सां गॾु रहण वारा, 24 कलाक सोहबत करण वारा, मुझे हबीब पाक जे कचहरी में रहण वारा, हालात खां जेके वाक़िफ़ हूंदा हुआ उहे सम्झी वेंदा हुआ त नबी पाक जे मथां वहीअ जो नुज़ूल आहे। पर जेकॾहिं को नओं माण्हू ईंदो हो, नओं वारिद थींदड़ हूंदो हो, अॻु में हुन जो अचणु वञणु कोन हूंदो हो, पहिरो भेरो ईंदो हूंदो हो, उहो ॾिसी चवंदो हो त नबी पाक खे निंड आहे। पर हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था निंड कान हूंदी, मां मुहम्मद जाॻंदो आहियां। तनाम वला यनाम क़ल्बी। ज़ाहिर में जेकॾहिं को मूंखे निंड में ॾिसंदो आहे त मुंहिंजे अखियुनि खे निंड त हूंदी आहे, पर मां मुहम्मद मिठे जी दिलि जाॻंदी रहंदी आहे। तनाम ऐनाया, अखियूं त मुंहिंजूं सुम्हंदियूं आहिनि, पर वला यनाम क़ल्बी, मुंहिंजी जेका दिलि आहे उहा जाॻंदी रहंदी आहे। मुंहिंजे दिलि खे ख़ुदा ताला निंड न ॾींदो आहे। ईअं त तॾहिं पंहिंजे हबीब पाक जे लाइ अवां ॿुधो आहे, मां तव्हांखे ॿुधायो हूंदो, हबीब जी ज़ात कॾहिं कॾहिं बिस्तरे ते सुता बि पिया हूंदा हुआ ऐं निंड करे उथंदा बि हुया, पर वरी जीअं जो उथंदा हुआ त अची मुसले ते बीहंदा हुआ, नमाज़ पढ़ाईंदा हुआ। असहाब ॾिसण वारो चवंदो हो, साईं निंड मां उथियो आहे, वुज़ू त कोन कयो अथनि। माण्हूअ जो निंड में वुज़ू भॼी पवंदो आहे, पर पाण करीम साहबनि खे फरमाईंदा हुआ त ॿियनि माण्हुनि जो निंड में वुज़ू भॼी पवंदो आहे, छाजे करे जो ॿियनि जी निंड ॿिए क़िस्म जी आहे। मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निंड जे हालत में बि वुज़ू कोन भॼंदो। मुंहिंजो वुज़ू निंड जी हालत में बि कोन भॼंदो आहे। ऐं नंबर 2 त मुंहिंजी निंड तव्हांजे निंड जहिड़ी न आहे। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इहे 3 कैफ़ियतूं ॿुधायूं आहिनि। पाण फरमाइनि था कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो हो जो ज़ाहिरी इंसानी शक्ल में मलाइक अची अॻियां हबीब जे वेहंदो हो ऐं महबूब सां कचहरी कंदो हो, महबूब खे मसइला ॿुधाईंदो हो, महबूब सां सुवाल कंदो हो, हबीब जवाब ॾींदा हुआ, हो वरी पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हाईंदो हो। माण्हू ॾिसण वारा चवंदा हुआ त को कचहरी वारो आयो आहे, हबीब सां कचहरी थो करे, फलाणो आहे वेठो आहे, पर मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात वटि उहो वेहण वारो ज़ाहिर में इंसान न हूंदो हो, बल्कि हक़ीक़त में उहो अल्लाह जे तरफ़ खां मलाइक सगोरो हूंदो हो, यानी जिब्रील अमीन हूंदो हो, जो कंहिं इंसान जे सूरत में थी मुंहिंजे मुहम्मद करीम सां कचहरी कंदो हो। हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत दिहयतुल क़ल्बी। दिहयत हुन जो नालो आहे, कल्बी बनी कल्ब कबीले जे निस्बत सां कल्बी सरबो आहे। वॾो कदावर सहाबी हो ऐं अक्सर करे खुश पोशाक हो, यानी उन जहिड़ा सुठा कपिड़ा, सफ़ाई सुठाई कंहिंखे कान हूंदी हुई। हालांकि ॿिया बि सफ़ाई पसंदि कंदा हुआ। नबी पाक हुकुम कयो आहे त सफ़ाई ईमान जी निशानी आहे।
महबूब पाक फरमायो आहे जुमे ते अचो नवा कपड़ा पाए अचो, नवा न अथव त धोतल कपड़ा पाए अचो। जुमे जे दिहाड़े वुज़ू करे अचो, जुमे जे दिहाड़े ॾंदण करे अचो, जुमे जे दिहाड़े खुशबू लगाए अचो, जुमे जे दिहाड़े ॿियनि दिहाड़नि जे बनस्बत पाक साफ़ थी अचो। नबी पाक फरमाइनि था अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे उम्मत खे हफ़्ते में 8 दिहाड़े जुमो ईद करे ॾिनो आहे। जे मुसलमान ईद जी तैयारी कंदो आहे, ईद जी ख़ुशी कंदो आहे, सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जे ज़ात अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे उम्मत खे ईद नसीब फरमाई आहे। हर 8 दिहाड़े मुसलमान घरां निकिरंदो आहे, कपिड़ा धोतल पाईंदो आहे, गुस्ल कंदो आहे, सेर बठाईंदो आहे, खुशबू लॻाईंदो आहे, सुरमो पाईंदो आहे, वस आहर वित आहर सुठो लिबास पाए अल्लाह जे घर ॾे रवानो थींदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जमल बानो अल्लाह जे घर ॾे जुमे जे दिहाड़े मस्जिद में ईंदो आहे, अल्लाह जे घर मस्जिद जे दर ते हिकिड़ो मलाइक हूंदो आहे जेको कागज़ पेंसिल पन्नो कलम मस बुक खणी बीहंदो आहे, नाला लिखंदो वेंदो आहे। नबी से फरमाइनि था जेको पहरो पहरो माण्हू जुमे जे दिहाड़े मस्जिद में दाख़िल थींदो आहे, अल्लाह साईं मलाइकनि खे फरमाईंदो आहे त इन जे एवज़ में सवाब में उठ जे ख़ैरात जेतिरो सवाब लिखोसि। या रसूल अल्लाह कैसी ताईं लिखंदा? नबी से फरमाइंदा ऐसी ताईं लिखंदा जेसी ताईं खुतबे जी बांग अचे। कैसी ताईं अदा? जेसी ताईं खुतबे जी बांग अचे अल्लाह जा मलाइक ईअं हुन जे दफ़्तर में सवाब लिखंदा वेंदा। पोइ जंहिं महिल खुतबे जी बांग आई नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था उहे मलाइक किताब वेढ़े उहे पाण कतार में वेही रहंदा आहिनि। हाणे खुतबे जी बांग अची वई आहे छो त पाण बि खुतबो ॿुधूं ऐं पाण बि निमाज़ जी अदायगी कयूं। हाणे नबी पाक फरमाइनि था त हाणे बांग खां पोइ जेको बि मुसलमान आयो उन जो जुमो त थींदो, निमाज़ त थींदी, जुमे जो त सवाब मिलंदो, निमाज़ जो त सवाब मिलंदो, बाक़ी हू जेको अचण वारो सवाब हो उहो कोन मिलंदो। छो कोन मिलंदो? जो मलाइक दफ़्तर वेड़े वेही रहंदा आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे वॾो सवाब ॾींदो आहे जेके ख़ुदा जे घर मस्जिद में सवेर रहंदा आहिनि। बहरहाल इहो मलाइकनि जे अचण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायो त मलाइक कहिड़े नमूने सां अचनि था। हबीब पाक जे ख़िदमत में उहो सहाबी जंहिंजो मां अर्ज़ु कयो नालो हो देहियतुल क़ल्बी। छा सो नालो साईं? देहियतुल क़ल्बी, जेको ख़ुश पोशाक हो, खूबसूरत हो, हसीनो जमील हो, सोहनी शक्ल वारो हो, खुश पोशाक हो, घड़ा कपड़ा पाईंदो हो, महबूब पाक अलैहिस्सलाम जे ख़िदमत में अची वेहंदो हो। घणो करे जिब्रील अलैहिस्सलाम जॾहिं बि हाज़िर थींदो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार आलिया में
तो उन हज़रत दहियतुल क़ल्बी जे शक्ल में जिब्रील ईंदो हो। ॾिसण वारा माण्हू ईअं चवंदा हा त हे हज़रत दहियतुल क़ल्बी वेठो आ, पर मुंहिंजो प्यारो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सुञाणंदो हो त हे दहियतुल क़ल्बी सहाबी नाहे, बल्कि उन जे शक्ल सूरत में अल्लाह पाक वटां मूं वटि अल्लाह जो मलाक हज़रत जिब्रील अमीन आयो आहे। वो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गुफ्तगू कंदा हा ऐं उहो दहियतुल क़ल्बी सहाबी महबूब जे बचड़नि इमाम हसन ऐं इमाम हुसैन सां सहाबी प्यार कंदो हो, मोहब्बत कंदो हो। इन जे करे त मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बचड़ा ऐं कई दफ़ा हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा हा, ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजी हसन सां मुहब्बत आ, मुंहिंजी हुसैन सां मुहब्बत आ, ऐं मुंहिंजा मौला मां हिन सां मुहब्बत थो कयां, पर या अल्लाह मां तोखे इहो बि अर्ज़ थो कयां त जेको मुसलमान मुंहिंजे हिन बचड़नि सां मुहब्बत करे, प्यार करे, मुंहिंजे हसन हुसैन सां प्यार करे, ऐं अल्लाह तूं बि उन्हीअ सां प्यार कजां। पोइ असहाब सगोरा इन महबूब जे दुआ जे करे नबी करीम जे बचड़नि सां प्यार कंदा हा, हसन हुसैन सां मुहब्बत कंदा हा, हज़रत हसन हुसैन जो अदब कंदा हा, छो त नबी पाक जी दुआ ही त या अल्लाह मुंहिंजी बि इन्हनि सां मुहब्बत आ, ऐं जेको बि मुंहिंजनि बचड़नि सां मुहब्बत करे उन्हनि सां तूं बि मुहब्बत कजां। पोइ मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी हज़रत दहियतुल क़ल्बी ॿिन्ही शहज़ादनि खे कुल्हनि ते खणी मदीने में घुमाईंदो। ॾाढड़ा हा महबूब जा शहज़ादा हा, नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जे उन असहाबी सगोरे जे कुल्हनि ते चढ़ी मदीने जे घिटनि में सैर कंदा हा, ऐं उहो सहाबी ख़ुशि पियो थींदो हो त हबीब जी औलाद आ, नबी जा बचड़ा हल, मुंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम हिन सां प्यार कयो आहे, ऐं नबी करीम दुआ घुरी आहे त जेको हिननि सां प्यार करे या अल्लाह तूं उन सां प्यार कजां। पोइ मुंहिंजे महबूब पाक जा असहाब उन महबूब जे बचनि खे मदीने में खणी कुल्हे ते घुमाईंदा हा। हिकिड़े दिहाड़े हदीस में ईंदो आहे महबूब जी ख़िदमत में जिब्रील आयो, मलाइक आयो, वही खणी आयो, पर शक्ल कहिड़ी में आयो? हज़रत दहियतुल क़ल्बी जे शक्ल में, उन सहाबी जे शक्ल में। नबी करीम त सुञातो त हे मलाइक आहे, अची वेठो, गुफ़्तगू शुरू थी वई, लेकिन तो मां ॿियनि ॾिसण वारनि चयो त हे दहियतुल क़ल्बी आहे, फलाणो सहाबी आहे। ऐं मुंहिंजा अदा थोरी देरि गुज़री आहे, ॿई शहज़ादा डोड़ंदा डोड़ंदा पंहिंजे अम्मा साइण जे घरां मस्जिद नबवी ॾे आया, पंहिंजे नाने साईं जे ख़िदमत में आया, तव्हांजी नाने साईं जे दरबार में वेहूं। नंढड़ा साहिबज़ादा जीअं जो मस्जिद में पहुता त हज़रत जिब्रील अॻियां वेठो हो, पर शक्ल कहिड़ी हुई? हज़रत दहियतुल क़ल्बी सहाबीअ वारी शक्ल में वेठो आहे। ॿिन्ही शहज़ादनि खे बि ॿियनि वांगुरु ख़्यालु थियो त दहियतुल क़ल्बी वेठो आहे। नाने जे कचहरीअ में वेहण जे बजाए हुननि खे यादगिरो अची वियो त असांखे मदीने में घुमाईंदो आहे। ॿाराणे ख़्याल में हिकिड़ो मलाक सगोरे जे हिन कुल्हे ते चढ़ी वेठो, ॿियो हिन कुल्हे ते चढ़ी वेठो आहे त मलाइक, पर शक्ल इंसानीअ में वेठो आहे। ॿई शहज़ादा कुल्हे ते चढ़ी चवनि पिया, ओ दहिया उथी असांखे मदीने जे घिटनि जो सैर कराए। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। ॿियनि सहाबनि चयो त हाणे दहियतुल क़ल्बी आहे, इहो हमेशह शहज़ादनि खे कुल्हे ते खणी घुमाईंदो आहे, ऐं शहज़ादा बि उन हुज ते पुराणी आदत ते अची कुल्हे ते वेठा अथसि, पुछा कोन, पर नबी करीम त सुञातो पे न सही। पाण फरमायूं, ओ हसन ओ हुसैन जी नाना, पाण फरमाइनि था लहो कुल्हे तां, हे दहियतुल क़ल्बी नाहे,
हे अल्लाह जो मलाइक रूहुल अमीन जिब्रील आ, मां अल्लाह वटि पैगाम खणी आयो आ, पर मलाइक जे शक्ल में न आयो आ, इंसानी शक्ल में आयो आ। तंहिंजे करे मां मुहम्मद करीम तव्हांखे चवां थो त तव्हां दहियतुल क़ल्बी सां त भली हुज्जत कयो, पर हे अल्लाह जे मलाइक सां हुज्जत न कयो। लहो कुल्हे तां जिब्रील महबूब के अर्ज़ो करे, या रसूल अल्लाह जे असहाब तुंहिंजा ऐं तुंहिंजे बच्चन जा ग़ुलाम हन, त मां जिब्रील बि तुंहिंजो तुंहिंजे बच्चन जो ग़ुलाम आहियां। महबूब त पंहिंजे तरफ़ खां मनो कई, पर जिब्रील सगोरो ख़ुशि पियो थिए, चए पियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तुंहिंजा शहज़ादा हुज करे मुंहिंजे कुल्हनि ते चढ़िया आहिनि त मूंखे बुरो महसूसु कोन थो लॻे, मूंखे बि ॿियनि असहाबनि वांगुरु ख़ुशी थी थिए त मुस्तफ़ा जा बच्चा आहिनि। अगरि हबीब राज़ी आहे त जिब्रील थो चए मूंखे बि फ़ख़्रु आहे, मूंखे बि ख़ुशी आहे। ऐं मुहम्मद मिठा जे तूं राज़ी आहे ऐं तो दुआ घुरी आहे त या अल्लाह जेको हिननि सां प्यार करे त असां तूं प्यार कजां, इन्हनि खे मां पंहिंजे कुल्हे ते खणा थो, ऐं मूंखे ख़ुशी आहे त तुंहिंजे बच्चनि जे सदके ख़ुदा अञा वधीक मुंहिंजे मथां राज़ी थी पओ। मुंहिंजा प्यारा भाउ, इहो टियों क़िस्म आहे वहीअ जो। मां तव्हांखे शुरू में तफ़सील सां ॿुधायो पिए त नबी पाक फरमाए त वहीअ जा 3 क़िस्म आहिनि जेके अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात वटां मुंहिंजे मथां ईंदा आहिनि, जंहिंजे लाइ क़ुर थो फरमाए त मा कान लिबशरन अन युकल्लिमहुल्लाह इल्ला वहयन। ख़ुदा जी ज़ात कंहिं बि इंसान सां कलाम न कंदो आहे, जेकॾहिं कलाम कंदो आहे त वहीअ जे ज़रिए कंदो आहे। औ मिन वराए हिजाबिन, टी सूरत आहे। ॿी सूरत आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम कंदो आहे, गुफ़्तगू कंदो आहे, अल्लाह फरमाईंदो आहे, पर मिन वराए हिजाबिन, विच ते पर्दो हूंदो आहे। पर्दे जे हिन पासे अल्लाह जो नबी हूंदो आहे ऐं पर्दे जे हिन पासे अल्लाह पाक जो कलाम ॿुधण में ईंदो आहे। जागो था, हिकिड़ो मसइलो सम्झायां ज़रूरी अथव। मसइलो ही आहे, क़ुरान फरमाए थो औ मिन वराए हिजाबिन, हिजाब हिन खे चइबो आहे। इहो छा आहे? हाणे मां तव्हां खां महजूब आहियां, तव्हां मूंखां महजूब आहियो, तव्हांजे ऐं मुंहिंजे विच ते हिजाब आहे। सम्झो था रवा? हाणे ॿी बि ॻाल्हि सम्झो भला, तव्हां हिजाब जे हिन पासे आहियो, ठीकु आहे न? मां हिजाब जे कोन था सम्झो जा, सवली ॻाल्हि आहे, सिखो। तव्हां हिजाब जे हिन पासे, मां हिजाब जे भला। हाणे ॿी बि ॻाल्हि ॿुधो, तव्हां हिजाब जे हिन पासे, मां हिन पासे, मां हिन पासे आहियां कोन आहियां न दादा? भला तव्हां हिजाब जे हिन पासे आहियो न? तव्हांजी पंहिंजी जाइ आहे, मुंहिंजो पंहिंजो हंधु आहे, पंहिंजी जाइ आहे, विच ते हिजाब आहे, विच ते पर्दो आहे, विच ते छा आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मा कान लिबशरन। हाणे क़ुरान सम्झजां, मा कान लिबशरन अन युकल्लिमहुल्लाह इल्ला वहयन औ मिन वराए हिजाबिन।
अल्लाह जी ज़ात बाबरकात कंहिं बि बशर सां कोन ॻाल्हाईंदो आहे, जे ॻाल्हाईंदो आहे त टे तरीक़ा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो इल्ला वहयन, पहिरों तरीक़ो या त वही ईंदो आहे औ मिन वराए हिजाबिन, या वरी पर्दे जे ॿिए पासे खां अलाह पाक जो वही थींदो आहे, कलाम थींदो आहे, अलाह पाक जो गुफ़्तो हूंदो आहे। हाणे माना विच ते पर्दो थियो, हेॾां नबी आहे, हेॾां अलाह जे कुदरत जो आवाज़ आहे, हेॾां नबी आहे, पर्दे जे हेॾां छा आहे, ऐं पर्दे जे हिन पासे छा आहे, कुदरती आवाज़ आहे। हाणे भला मूंखे ॿुधायो, मां तव्हांखे चयो न त पर्दे जे हिन पासे तव्हां आहियो, मां कोन आहियां, पर्दे जे हिन पासे मां आहियां, तव्हां कोन आहियो। भला जॾहिं अलाह न ॻाल्हाए थो नबीअ सां पर्दे जे हिन पासे, त अलाह हिन पासे आहे। हाणे फाथा जी पर्दो जो विच ते आहे त हिन पासे अलाह आहे, भला हिन पासे आहे, पोइ हिकिड़ो अलाह हेॾे ॿियो हेॾे त ॿ थी पिया इहे, त हिकिड़ो कीअं थियो? कुल हुवल्लाहु अहद, ऐं मुंहिंजा महबूब माण्हुनि खे चई ॿुधाए त अलाह अकेलो आहे, अलाह हिकु न, छा हिकु न, मता चओ हिकु, छो त जेको हिकु आहे उन सां उन जहिड़ो ॿियो बि आहे, टियों बि आहे, चोथों बि आहे, पंजों बि आहे, सम्झो था न? हिक सां गॾु ॿ, ॿिनि सां गॾु, या सभु हिकु जहिड़ा न, हिकु ॿ टे चारि पंज, छो त हिकु उनखे चइबो आहे जो उन जहिड़ो उन सां ॿियो गॾु त ॿ थियनि, उन सां वरी टियों गॾु त टे थियनि, इनखे चइबो आहे हिकु। अल्लाह ताला फरमाए थो कुल हुवल्लाहु अहद, ऐं मुंहिंजा महबूब माण्हुनि खे चयो त मां अलाह हिकु न बल्कि अकेलो आहियां। अकेलो उनखे चइबो आहे जो उन जहिड़ो ॿियो को हुजे ई न, उन जहिड़ो ॿियो को, जेको उन जहिड़ो को ॿियो आहे ई कोन, उनखे हिकु न चइबो, उनखे अकेलो चइबो। अल्लाह अकेलो आहे, अल्लाह अकेली ज़ात आहे, अहिड़ी अकेली ज़ात आहे जो उन सां उन जहिड़ो ॿियो को आहे ई कोन को। असांजा मौलवी वीचारड़ा ॿ टे किताब पढ़ियो, पोइ क़ुर जो तर्जुमो लिखंदा आहिनि, कुल हुवल्लाहु अहद। हाणे वञी ॻोल्ह जो ॻोठ पंहिंजे, जहिड़े तहिड़े मौलीअ खे तर्जुमो बि कोन थो अचे। मुंहिंजा अदा पंहिंजी मस्जिद में वञी ॾिसजां, लिखियो पियो आहे चओ त अलाह हिकु आहे। अड़े इहो किथां कढियो थी हिक जी माना, इहो कंहिं तोखे सेखारियो आहे? ते तोखे क़ुर जी माना ई नथी अचे त माना छो थो करे पियो? माना ईअं कबी त कुल हुवल्लाहु अहद, चओ त अलाह अकेलो आहे, चओ त अलाह अकेली ज़ात अल्लाह पाक जी आहे। हाणे अल्लाह ताला फरमाए थो औ मिन वराए हिजाबिल, रब जी ज़ात बाबरकात जॾहिं पंहिंजे नबीअ सां ॻाल्हाईंदो आहे त कीअं ॻाल्हाईंदो आहे? अल्लाह ताला फरमाए थो मिन वराए हिजाबिल, पर्दे जे हुन पासे ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह जी ज़ात न को हित्या, न को हुत्या, न को हेठा, न को मथे आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात काथे आहे? अल्लाह ताला जी ज़ात फरमाईंदो आहे त काथे वारी ॻाल्हि मां में आहे ई कान का। मां ज़माने खां पाक, मां जाइ खां पाक, मां हंध खां पाक, मकान खां पाक, हर शइ खां पाक। मां रब करीम जी ज़ात बाबरकात जो न को ज़मानो आहे, न को पर पर्दे जे हिन पासे बि मुंहिंजी नज़र आहे, हिन पासे बि नज़र आहे, ज़मीन ते बि नज़र आहे, अर्श ते बि नज़र आहे। मुंहिंजा अदा ईअं चइबो त अलाह हर जाइ ते हाज़ुर आहे, अल्लाह ताला हर जाइ ते मौजूद आहे। इन जी माना इहा कबी त अल्लाह पाक जो इल्मु हर जाइ ते आहे। अल्लाह जो इल्मु, चओ अल्लाह जो इल्मु हर जाइ ते आहे। ख़ुदा जी ज़ात काथे आहे?
मूंखे पीर सई रोज़े धणी जे हिकिड़े मकतूब शरीफ़ जो हवालो यादि आयो आहे। दुरूद पढ़ तोखे कामिल वलीअ जी ॻाल्हि ॿुधाए छॾियो। वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जा ख़त आहिनि, ख़त जेके पाण अरबी ज़बान में, फारसी ज़बान में वक़्त जे आलिमनि, दरवेशनि, पीरनि फ़क़ीरनि वलियनि खे लिखंदा हुआ। उहे असां जहिड़ा ख़त कोन हा। अदा महिरबानी करे अचजां त अंबनि जो टोकरो खयूं अचजां, महिरबानी कजां त मुंहिंजे लाइ कंबल खणी अचजां, महिरबानी कजां मुंहिंजे लाइ तूं तूरियूं वठूं अचजां, मुंहिंजे लाइ सही फलाणी शइ आणजां। इहे आहिनि तुंहिंजा मुंहिंजा ख़त। ख़ुदा जे वलियनि जा ख़त जेके हा उन में छा हूंदो हो? उन में क़ुर ऐं हदीस जी सम्झाणी हूंदी। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जा ख़त अरबी फारसी में जेके असां सिंधी ज़ुबान में तर्जुमो करे छपराया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हेॾो वॾो ज़ख़ीम किताब आहे। जेकॾहिं तव्हां पढ़ी ॾिसंदो तव्हांजो अकुल हैरान थींदो त अल्लाह वारनि जो इल्मु केॾो वॾो आहे। उन ख़तनि में हिकिड़े ख़त में लिखियलु आहे त जॾहिं बायज़ीद बिस्तामी चओ रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मुंहिंजे रूह खे, छा खे? रूह खे अल्लाह तबारक व तआला परवाज़ नसीब कयो। ख़ुदा जे वलियनि खे कॾहिं कॾहिं रूहानी परवाज़ मिलंदो आहे। रूहानी परवाज़, परवाज़ इहो परीदन मां वरितल आहे। परीदन फारसी जो लफ़्ज़ आहे। परीदन जी माना आहे उॾामण। पाण हिते वेठा आहियूं, असां वारो रूह बि हिते आहे। ईअं न दादा, राति जो पाण सुम्हंदा आहियूं त पाण वारो रूह बि हिते शाहपुर में घुमंदो आहे। छा ॾिसंदा हो? वणनि खे फुहारो थो कयां, गुड थो कढां, सुभाणे पाणी जो वारो आहे, यार फलाणो पाणी भंगियूं थो वञे, फलाणे जी अची भेल ढगन कई आहे। इहो हूंदो न बा? असां मौलवी वरी फलाणे मानी खाराई, रुगो तव्हां ते वयार कान्हे। असां बि पंहिंजी ॻाल्हि खे, असांजो रूह वरी इहो सोचींदो त किथां मानी मिली। अहिड़े तरीक़े सां इहो रूह जो परवाज़ आहे। जेतिरी इंसान जे रूह में कुवत हूंदी उते पियो घुमंदो। पर अल्लाह वारनि जो रूह जेको हूंदो आहे सो पाण ज़मीन ते हूंदा आहिनि, उन्हनि जो रूह अर्श ते हलियो वेंदो। अर्श मुअल्ला जो सैर कंदा आहिनि, लामकान जो सैर कंदा आहिनि। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जो रूह मुबारक जॾहिं परवाज़ कयईं, ख़ुदा जो वली ज़मीन ते आहे, रूह मुबारक जो परवाज़ थियो त अर्श ते वञी पहुतो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त जमल हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जो रूह मुबारक अर्श मुअल्ला ते पहुतो त जेका अर्श ते अल्लाह पाक जे पाक मलाइकनि सगोरनि जी अर्श जे हेठां जमायत आहे, उन रूह जो इस्तक़बाल कयो, मरहबा चई, ओ बायज़ीद बिस्तामी मरहबा तुंहिंजो रूह आयो, ॾे ख़बर काॾे आयो आहे? त रूह मुबारक चवणु लॻो आहे, मां अल्लाह जे तलाश में आयो आहियां। कंहिंजी तलाश में? ॾाढे ॾाढे चओ, कंहिंजी तलाश में? पाण जिस्म काथे आहे? ज़मीन ते। अबा जिस्म काथे आहे? रूह काथे वञी पहुतो? कंहिंजी पियो तलाश करे? मलाइकनि पुछो काॾे आयो आहे? कि अल्लाह जे तलाश में। अल्लाह काथे आहे? त मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अर्श वारा जवाब था ॾियनि पिया। मरफू मकतूबा शरीफ़ में लिखियल आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया, अर्श वारनि वरी जवाब ॾिनो, ओ अदा रूह, ओ प्यारा बायज़ीद बिस्तामीअ जा रूह,
तू तो अल्लाह के अर्श ते गोलण आयो आ, पर अर्श वारा वरी अल्लाह के फर्श ते गोलण वया थी। तू काथे गोलण आयो आ? फर्श वारो गोलेस थो अर्श ते। आई अर्श वारा था चवन त अर्श वारा वरी गोलण था रब के फर्श ते। आहे काथे? हाणे तहां ॻोल्हियोसि। अब आप फर्श वारा काथे था ॻोल्हनि, वरी अर्श वारा काथे था ॻोल्हनि, आहे काथे? सलात पढ़ त ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। और मुझा प्यारा भाव अज़ीज़, न को अर्श वारन के अर्श ते थो मिले, न को फर्श वारन के फर्श ते थो मिले। अल्लाह ताला फरमाइंदो आहे ऐनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह। ओ फर्श वारा तव्हां अर्श ते था ॻोल्हियो, अर्श वारा तव्हां फर्श ते था ॻोल्हियो पिया, पर तव्हां खे ख़बर कान्हे का मां रब चवांव थो ऐनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह। जाॾे बि वाझाईंदव उन जाइ ते तव्हां खे अलाह मिली पवंदो। खामखा परेशान थिया हो, को पियो मस्जिद में ॻोल्हे, को पियो मंदर में ॻोल्हे, को पियो कलीसा में ॻोल्हे, को पियो फर्श ते ॻोल्हे, को पियो अर्श ते ॻोल्हे, को पियो बाज़ार में ॻोल्हे, को पियो रोज़े में ॻोल्हे, को पियो तहज्जुद में ॻोल्हे, को पियो मके में ॻोल्हे, को वरी मदीने में वो तलाश करे। रब ताला फरमाए थो तव्हां जूं तलाशूं बेकार आहिनि। ऐनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह। और मुंहिंजा बाना नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। तुंहिंजी साह जी रग बि तोखां परे आ, मां रब तो सां गॾु ई गॾु आहियां। पंहिंजे पाण में ॻोल्ह न, पंहिंजे वजूद में रब जी ज़ात बाबरकात खे ॻोल्ह। मुंहिंजा अदा इन बारे में जलालुद्दीन रूमी ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे। सलात पढ़ त तोखे इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मौलाना जलालुद्दीन रूमी। दिल बदस्ता बुर्क हज्जे अकबर दिल बदस्ता बुर्क हज्जे अकबर अज हजारा काब यक दिल बेहतर। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था दा मां तोखे चवां तो पंहिंजी दिल हथ कर। छा कर? पंहिंजी दिल छो चे तो हज्जे अकबरस्त। इहा पंहिंजी दिल न पंहिंजे हथ में आंदई त ईअं सम्झो तोखे अकबरी हज नसीब थियो। अकबरी हज छाखे चइबो आहे? हाजी हज ते वेंदो आहे, तारीख़ नाई हूंदी आहे, अरफात जो मैदान हूंदो आहे, एहराम ॿधल हूंदो आहे, हिकिड़ी चादर आहे, हिकिड़ी गोॾ आहे, गोॾ हेठां ॿधल आहे, चादर जिस्म खे वेढ़ल आहे, मथो बि उघाड़ो आहे, वार टिड़ल पखड़ियल आहिनि, पेरनि में चपलड़ी पई आहे या पेरे उघाड़ो आहे, सॼे जिस्म जे मथां मरु मिटी चढ़ी पई आहे, ज़ुबान ते जारी आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। बच्चा
छॾे आयो आहे, घरवारी छॾे आयो आहे, पुट छॾे आयो आहे, कारखाना छॾे आयो आहे, ज़मींदारी छॾे आयो आहे, का यादगिरी कान्हे का, अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि पिया, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। ओ मुंहिंजा मौला सॼे जहान धिकारे छॾियो आहे, भाइरनि धिकारियो, अबे धिकारियो, अम्मा धिकारियो, ओड़े पाड़े धिकारियो, काथों बि माफ़ी कान मिली आहे। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दरबार में हाज़िर आहियां। पोदरी 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो हूंदो आहे, अरफात जे मैदान में हाजी ईंदो आहे, रब खे बाने ते रहम ईंदो आहे, मलाइकनि खे चवंदो आहे ॾिसोसि अमीरी छॾे आयो आहे, ज़मींदारी छॾे आयो आहे, इल्मु छॾे आयो आहे, घर बच्चा छॾे आयो आहे, मैदान अरफात में मां अल्लाह वटि आयो आहे ऐं चवे थो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। ओ मुंहिंजा मलाइका अॼु ताईं हिन जेके बि गुनाह कया हा इहे ईअं माफ़ करे छॾियोसि ॼण त माउ जे पेटां हाणे ॼाओ। सभु दफ़्तर धोई छॾियोसि, मुंहिंजे दर ते आयो आहे न साईं, ऐं निमाणो थी आयो आहे। अदा ईअं सम्झो त जहिड़े ई कफ़न वेढ़े आयो आहे, हिकिड़ी गोॾ ॿधी पई आहे, ॿी चादर वेढ़ी पई आहे, मथो उघाड़ो आहे, कफ़न वारी सूरत। रब थो फरमाए मूंखे हिन जे हाल ते रहम थो अचे, हाणे मां हिन जे गुनाहनि ॾे नथो ॾिसां, हिन जा दफ़्तर धोई साफ़ थो कयां। हाणे इहो आहे हज। इहो छा आहे? ॾाढे चओ 9 ज़िलहज जी तारीख़ हुजे ऐं मैदान अरफात जो हुजे, इहराम ॿधल हुजे ऐं लब्बैक पुकारे रब जे दरबार में अच, इहो आहे हज। ऐं ॿियो आहे हज अकबर। ॿियो आहे चवदा छा आहे ॿियो? उहो वरी छा आहे? नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हज उनखे चइबो आहे जो 9 ज़िलहज जे ॾिहाड़े, तारीख़ त 9 आहे, तूं अरफात जे मैदान में अची, पर जे भला तारीख़ बि 9 आहे, वरी ॾींहुं बि जुमे जो आहे, त पोइ इहो सम्झ त रब करीम जी ज़ात तोखे 70 हज नसीब कया। घणा हज? 70 हज नसीब थिया। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिकिड़े हज खे हज चइबो आहे, पर जे जुमे जे ॾिहाड़े हज थी पवे त 70 हज थी विया। उन जुमे जे ॾिहाड़े हज जो नालो आहे हज अकबरस्त। हाणे ॿुध, दिल बदस्तावरा के हज अकबर अज हजारा काब यक दिल बेहतर। ओ अदा पंहिंजी दिल हथ कर, पंहिंजे दिल खे परेशान न कर, पंहिंजी दिल खे रब ॾे मुतवजो कर। जेकॾहिं रुगो पंहिंजी दिल खे हथ में रखी त ॼण तोखे रब अकबरी हज नसीब करे छॾियो। छा नसीब थियो? छो जो तो अज हज़ारा काब यक दिल बेहतरस्त। काबे खे आबाद कबो आहे छा सां? ख़बर ई कान्हे। सजदे सां। छा सां? काबे खे छा सां? मस्जिद छा सां आबाद थींदी आहे? अदा पक्को फर्श हो त बि निमाज़ पढ़ंदा हुयव न, हाणे फर्श खुली वियो आहे त बि पढ़ो था न साईं। ईअं हुयो छा त पक्को हूंदो त निमाज़ पढ़बी, जे कचो हूंदो त कान पढ़बी। पढ़ंदासीं न साईं, कचो आहे त बि पढ़ूं था, जे पक्को आहे त पढ़ूं था। मस्जिद जी आबादी छा सां चओ? सजदे सां। छा सां आबादी आहे? त काबे जी आबादी बि सजदे सां आहे। खुदा खे सजदो आहे त काबो आबाद आहे, पर जे खुदा जे सजदे वारा ख़तम थी विया त पोइ काबो आबाद न आहे। मौलाना फरमाए थो अज हज़ारा काब यक दिल बेहतरस्त। तूं 1000 काबन में सजदा कर, 1000 काबन में इबादत कर, 1000 काबन में झुक, रब जे दरबार में अल्लाह अल्लाह कर।